हेल्थ डिपार्टमेंट पारां हेल्थ खाते जे मुलाज़िमनि जो कोरोना रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ समारोह में पैरामेडिकल अमलो ऐं डॉक्टरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त हिन हवाले सां जेके एहतजाज कंदड़ डॉक्टर तोड़े अमलो आहे उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। सिंध गवर्नमेंट असांजो ही हेल्थ अलाउंस जेको आहे रिस्क अलाउंस जेको कटियो आहे, इहो तमामु नाइंसाफ़ी कई आहे असांजे पूरे स्टाफ सां। हमेशह पैरामेडिकल हर लिहाज़ सां जेके मर्ज़ अचनि था उन में सभिनी खां अॻियां असां बीठा हूंदा आहियूं ऐं ॿियनि आला इख्तियारनि सां त महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस बहाल करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। त तव्हांखे ख़बर आहे त ॿ ॾींहं पहिरीं असांजो जेको रिस्क अलाउंस बंदि थियो आहे, उन हवाले सां जीअं त असांजो पूरो सिंध जो हेल्थ मुलाज़िमनि जो अमलो सरापा एहतजाज आहे। उन तसलसल खे बरक़रार रखंदे असां THQ समारोह में बि इहे OPD जो कुझु कलाकनि जे लाइ बाइकाट करे इहे सरापा एहतजाज बणियल ॿाहिरि आहियूं। असां इहा ई गुज़ारिश कंदासीं हुकूमत खे त ख़ुदारा असां सां एॾी वॾी नाइंसाफ़ी न कयो, छाकाणि त असां न सिर्फ़ु करोना वबा जे करे बल्कि पूरो इस्पताल जो अमलो 24 कलाक रिस्क में आहे। नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़ पैरामेडिकल अमले जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवण है त असांजो ख़त्म कयल कोरोना रिस्क अलाउंस फौरी तौर बहाल कयो वञे। कैमरामैन दिलीप माली सां गॾु सुरेश माली, KTN न्यूज़, समारोह।